नाज़रीन के ब्रेकिंग न्यूज़ से आगाह कंदा हलूं त मदई जे भरिसां ॻोठ वीसर जा रहवासी जिहा बिरादरी के माण्हुनि पंहिंजे बिरादरी के माण्हुनि ऐं गाइजा पुलिस जे ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई है। उन मौके ते मुज़ाहिरीन काशिफ़ जेहो, आसिफ़ जेहो, मंज़ूर जेहो ऐं मसरूर जेहो ऐं ॿियनि दाईंदे चयो त ॻोठ अलादादाणे वासी पंहिंजे बिरादरी के माण्हुनि ज़हूर जेहो, कासिम जेहो, साहब खान, राणो, सूमर जेहो, मसरूर जेहो ऐं ॿियनि असांजे ख़िलाफ़ ऋण बारे ॾिनो आहे। हिननि चयो त 3 साल अॻु असांजे भाउ सजाद जेहो मथे जवाबदारनि जे नारीअ सां प्यार जो पाणू कयो हो, जंहिंखां पोइ मथे जवाबदारनि असांजे भाउ सजाद जेहो खे बेदर्दी सां क़तल कयो हो, जंहिंजे केस में फ़रियादी काशिफ़ जेहो खे केस तां हथ खणाइण लाइ धमकाए रहिया आहिनि। असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हाणे हिननि असां मथां अंब जा वण वढण जो कूड़ो इल्ज़ाम हयो आहे। पुलिस वटि दाइण वियासीं त गाइजा थाणे जे SHO ऐं SI अब्दुल सत्तार मेमन असांखां 1 लख रुपया रिश्वत घुरी। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त गाइजा पुलिस जवाबदारनि सां बिट बणियल आहे। हिननि DIG लाड़काणो, SSP शिकारपुर समेत वस वारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। इलाही बख़्श भुट्टो, सचाई न्यूज़, मदई जी। साईं जो असांजो मसलो आहे त मुंहिंजे भाउ शरीयत मोहम्मद जी शादी कई हुई कोरट में 2018 में रमज़ान शरीफ़। त बसि उहो ही जेके आहिनि छोकिरे जा वारस ऐं सोट त मसलो इहो आहे त हिन शुरूआत में असांजे मथां माना केस कूड़ा असांजे मथां मणिया। उन खां बाद में 2 सालनि खां बाद में मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां हिननि क़तल कयो जंहिं शादी कई हुई। ऐं हाणे उन खां बाद में मां उन केस जो फ़रियादी आहियां। त हाणे मां जेकॾहिं उहो लॻा आहिनि धमकियूं ॾियनि था, जीअं मां रस्ते सां क्रॉस थियनि था उहो अटैक कनि था। ऐं हाणे कूड़नि केसनि जी मूंखे मतिलबु ॼाणाइनि था, जीअं हुन जो जवाबदार पहलवान गिरफ़्तार आहे त हुन जे मथां मां शायदि ॾियां त उहो धमकियूं ॾियनि था तोखे मारींदासीं, अगरि जे न त माना हू मुंहिंजे मथां केस करणु चाहिनि था। हाणे बि हींअर बि जेको नओं वाक़ियो थियो आहे त हुन जा कंहिं बि अंब कंहिं बि वण वढिया आहिनि, चाहे न वढिया आहिनि, या पाण ई उन्हनि वढिया आहिनि, उहो मुंहिंजे मथां माना केस करणु चाहिनि था त जीअं हीअ बंदि थी वञे ऐं असांजे मथां काई बि शायदि जा फ़राज़ न ॾिए, पंहिंजे भाउ जो कोई इंसाफ़ न वठी सघे। हाणे जेको गाए जा SHO आहे असांखे चवे थो त ₹1 लख ॾियो त तव्हांजे मथां मां FIR न कटियां। अगरि जे गाए जा सत्तार मुंशी अब्दुल सत्तार मुंशी उहो चवे थो SI अब्दुल सत्तार चवे पियो त हाणे मां ₹1 लख ॾियो त तव्हांजे मथां FIR न कटियां। अगरि न ॾींदव त मां तुंहिंजे मथां FIR कटींदुमि। साईं असांखे इंसाफ़ ॾियो वञे। हिकु त मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारियो अथऊं ऐं जवाबदार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, हुकूमत अची तीअं ते उनखे कुझु बि न चयो अथऊं, उनखे कुझु बि न थियो अथऊं। मां फ़रियादी आहियां, मूंखे बंदि करणु था चाहिनि ऐं मूंखे वधीक नुक़सानु ॾियणु था चाहिनि, धमकियूं ॾियनि था। मां रस्ते सां क्रॉस थो थियां त हू मुंहिंजे मथां फायरिंग था कनि। अपील आहे SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, IG सिंध खे त मां ग़रीब मज़लूम सां इंसाफ़ थियो वञे, मूंखे हक़ु ॾिनो वञे, पंहिंजो इंसाफ़ ॾिनो वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार थियनि ऐं मूंखे जेके बि कूड़नि केसनि मुलविस कनि था त उन्हनि मथां कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मां ग़रीब सां इंसाफ़ थिए। मां मिसकिन आहे, मुंहिंजो भाउ बेदर्दीअ सां राणी वारा असांजे भाउ जे खून में मुलवस आहिनि, उन में नामिनेट आहिनि, कातिल आहिनि, उहे सरेआम वेठा आहिनि। पुलिस उहे कुझु बि न करे आहे रहंदो। असांजे कॾहिं जेके पंहिंजे भाउ जा असां फ़ियादी आहियूं, शाहिद आहियूं, उहे असांखे अॻु में बि केरु जीअं त उन में सूमर आहे, दीदवार आहे, पाण उहे अंब हले कीअं बि वढे ठाहे करे मिसाल खे असांजे गॾु फिल्म था विझनि, केस था कंदा जीअं शाहिद फ़िरादी कुल बंदि थियनि। ऐं हुन जो जेको पहलू आहे असांजे भाउ जे खून में उहो जेल जे अंदरि आहे, त जीअं असां हुनजी ज़मानत खणाए ॿाहिरि निकिरूं। असांजो अर्ज़ु आहे, असांजी अपील आहे, धमकियूं जेके ॾेई रहिया आहिनि त कासू, मुला, ज़हूर जेके खून जा फ़िरादी आहिनि असांजे भाउ में, ऐं साहब, राणो, इहे सूमर वारा धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां असांखे केस लिखी ॾियो। असां छो लिखी ॾियूं? असां सां ज़ुल्म थियो आहे। त असांजो लेटो वरितो वञे। अपील आहे असांजी त असांखे प्रोटेक्शन ॾिनो वञे, नाजायज़ बेगुनाह कूड़ा केस न कया वञनि जीअं त असां। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।